4 DIGs 7 SSPs जी सरपरस्ती हासिल हुजण जे बावजूद सिंध पुलिस कल्ह जेको पोस्टमार्टम लाइ आयल शहीद इरफान लिगारी जो लाश पंहिंजी तहवील में वरितो हैदराबाद मां 24 कलाकनि खां वधीक अरसो गुज़रण जे बावजूद इरफान खे मिटी माउ हवाले न कयो वियो आहे। इतला इहे आहिनि त जंहिं एम्बुलेंस में इरफान जो लाश खणी आया हुआ उहा एम्बुलेंस बि नॉन AC आहे, एयर कंडीशन न आहे, जंहिंजे करे बॉडी जे डैमेज थियण जा ख़तरा वधी विया आहिनि। ॻोठ लिगारी बिजराणी जितां सां तालुक़ु आहे ॿिनि शहीदनि जो, ज़ाहिद लिगारी जो ऐं इरफान लिगारीअ जो, उनखे बदस्तूर पुलिस जो कड़ो चढ़ियल आहे। ॻोठाणनि अपील कई हुई त उन्हनि वटि दवाउनि जी ऐं खाद खुराक जी खोट पैदा थी वई आहे। हुननि सरंदी वारनि खे अपील कई हुई त खेनि दवाऊं ऐं राशन मुहैया कयो वञे। हिन वक़्तु जो इतला इहो आहे त ॻोठ खे कड़ो चढ़ियल हुजण जे करे हिकु औरत वफ़ात करे वई आहे। हीअ आहे मुंहिंजी सिंध, हीअ आहे असांजी सिंध, हीअ आहे सिंध जे हिकु शहीद जो लाश जेको 50 कलाक शहादत खे थी विया आहिनि। 24 कलाकनि खां वधीक अरसो जंहिंखे पुलिस जी तहवील में थी वियो आहे, पर उहो अञा ताईं मिटी माउ हवाले थी न सघियो आहे। सिंध, असां तुंहिंजा ॾोही आहियूं, असां तुंहिंजा मयारी आहियूं। पंहिंजे भाउ पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। अला भाई।